नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे वॾे मंदर में गुरु भोजपुरी जी 44 ऐं गुरु मानपुरी जी 24वीं वर्सी अक़ीदत एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें पाकिस्तान समेत सिंध जे यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते मंदर खे ख़ूबसूरत लाइटुनि गुलनि सां सिंगारियो वियो। आयल यात्रियुनि जो चवणु आहे त असीं पंहिंजे मुर्शिद जे दर ते अची इबादत करे दिली सुकून हासिल कंदा आहियूं। असांजी रूह खे हिते सुकून मिलंदो आहे। मुर्शिद असांखे सच ते हलण जी राह ॾेखारींदो आहे, जंहिंसां असां पंहिंजी आख़िरत संवारे सघूं था। वर्सी जे मौक़े ते गुरु समंदरपुरी गुरु ईश्वरपुरी जो चवणु आहे त सिंध सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जी धरती आहे, जे हमेशह अमन प्यार भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। पाकिस्तान में असांखे पंहिंजी मज़हबी इबादत करण जो हक़ हासिल आहे। आख़िर में पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। भोजपुरी साहब ऐं मालपुरी साहब जी वर्सी जेका आहे सालियाने नमूने सां सभु अक़ीदत जेके वारा आहिनि हे पूरी सिंध खां ईंदा आहिनि। आल सिंध सूफ़ियाने पंथ सां असीं माना त लह विचड़ में आहियूं ऐं 44 साल तो साईं वॾे खे थी विया आहिनि, 24 साल तो साईं नंढे खे थी विया आहिनि। हेॾि ताईं सिलसिलो हलंदो अचे थो। साईं हिते अची तमामु घणी असांजी मतिलबु त शेवा बि कंदा आहिनि, इबादत बि कंदा आहिनि। प्लस में इहो कंदा आहिनि त वतन जे ख़ातिर, सिंध जे ख़ातिर, सिंध जीजल मां आहे न, उन लाइ असीं सिर ॾियण लाइ तयारु आहियूं। एॾी वॾी वीचारी क़ुर्बानी जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। करे मुल्क लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि ऐं उन लाइ जो मुल्क आहे त असीं आहियूं, सम्झे। ऐं इन मुल्क सां ई जो असांजो प्रेम है, लगाव आहे। असांखे कंहिं ॻाल्हि जी न रोक आहे न टोक आहे, फुल फ्लेज नमूने सां मल्हायूं था ऐं तमामु सुठे नमूने सां। ऐं बाबा जो माना टीचिंग सां वास्तो टीचर हो ऐं वाहिद इहो माना टीचर हो जो रिटायर थियण खां पोइ बि स्कूलों ऐं शहर बंदि थियो। एतिरी जी मर्यादा हुई ऐं आहे ऐं रहंदी। ऐं ॾाढे भोजपुरी साहिब जी 24वीं वर्सी आहे, 44 साईं मालपुरी जी 24। इहो माना असांजा जेके बि माना लोहार बिरादरी आहे उहो सभु ॾाढी चेला आहिनि, उहे ईंदा आहिनि हर साल ऐं पांधीड़ा बि ईंदा आहिनि। इन करे वर्सी मल्हाई वेंदी आहे। तमामु सुठी माना दुआऊं थींदियूं आहिनि, तमामु सुठो माना पूॼा बि कई वेंदी आहे ऐं मुल्क लाइ बि सुठी माना दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। ॾाढा साईं भोजपुरी साहिब जी 44 वर्सी आहे, ॾाढा साईं मालपुरी साहिब जी 24 वर्सी आहे। इहा हर साल असीं इहो ॾाढो वॾे धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। परे परे सां जेका असांजा ॾाढा साईं जा मुरीदनि ईंदा आहिनि ऐं पैदल जथा बि नवाबशाह, मातली, सखरंड, सांगड़, मीरपुर ख़ासमा में पहुता आहिनि। वॾी माड़ी ॾाढी शाम करे आश्रम में मल्हाई पई वञे। हींअर आरती थी आहे, भंडारो साहिबु हले पियो, थोरी देरि खां पोइ सत्संग चालू थींदो। अवां मीडिया कवरेज ॾिनी आहे, अवांजी वॾी महिरबानी। ऐं तमामु जेके बि यात्री आरती थींदी आहे, गादी नशीन साईं भॻवानपुरी मुल्क ऐं फ़ौज लाइ दुआऊं कंदा आहियूं। मुल्क आहे त असां ख़ुशनसीब असांखे पाकिस्तान मुल्क मिलियो। असीं आज़ादु नमूने सां सभु संदा त्यौहार असीं मल्हाए रहिया आहियूं ऐं पाकिस्तान कायम ऐं दायम रहे, इहा ई असांजी दुआ आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।